जी नाज़रीन, ही आहे उहो चुलिस्तान कैनाल वारो हंध जिते सिंध टीवी न्यूज़ जी टीम पहिरियों दफ़ो पहुची। ही अव्हांखे उहे मंज़र ॾेखारे रही आहे जेके चुलिस्तान कैनाल जेको आहे ऐं चोबरा कैनाल ठही रहियो आहे। ऐं ही असां कराची खां तक़रीबन 1000 किलोमीटर जो जेको फ़ासिलो आहे उहो तय करे जॾहिं बहावलपुर पहुतासीं। बहावलपुर खां पोइ यज़मान मंडी खां पोइ मरोट ऐं मरोट खां पोइ ही मंसूरा फोर्ट अब्बास वारो जेको इलाइक़ो आहे उते ही मरोट ब्रांच वटि ही चुलिस्तान कैनाल ठही रहियो आहे। ऐं हिन चुलिस्तान कैनाल जे ख़िलाफ़ु जेके 6 तकरारी कैनाल आहिनि हिन वक़्तु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। अचो त तव्हांखे ही चुलिस्तान वारो जेको कैनाल आहे अची घुमायूं त उहो चुलिस्तान वारो कैनाल जेको आहे हिते किलोमीटरनि में ही कैनाल जेको आहे हितां निकिरी रहियो आहे। अचो ही पाण ॾिसूं, विज़िट कयूं। हिते ही वॾी मशीनूं जेके आहिनि उहे बि ठही रहियूं आहिनि ऐं ही अव्हां ॾिसी सघो था त मशीनूं जेके आहिनि उहे हिन चुलिस्तान जो जेको कमु आहे उहो हिते हली रहियो आहे। ऐं सिंध गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी हुकूमत उहे मुसलसल चई रहिया आहिनि त कमु जेको आहे बंदि आहे, पर हिते असां ॾिसी सघूं था त वॾियूं जेके हैवी मशीनूं आहिनि उहे हिन कैनाल जी खोटराई वारो कमु करे रहियूं आहिनि। ऐं ही तक़रीबन जेको आहे तक़रीबन 20 खां 25 किलोमीटरनि जो जेको फ़ासिलो आहे उन ते ही कैनाल कढियो पियो वञे। हितां जे मक़ामी माण्हुनि जो इहो चवणु आहे त सवा महीने खां वठी ही कमु हिन वक़्तु बंदि आहे। चुलिस्तान जो जेको तकरारी कैनाल आहे उन ते ही कमु जारी आहे।